वॾे वज़ीर सिंध जे 10 ज़िलनि में 4 अरब रुपयनि जी लाॻत सां घरनि में सोलर लॻाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सोलर होम सिस्टम जे हवाले सां अहम इजलास थियो। इजलास में तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख, चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह, चेयरपर्सन PND शीरीन नारेजो ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर जे तर्जुमान चयो आहे त प्रोजेक्ट वर्ल्ड बैंक जे तावन सां शुरू कयो पियो वञे। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख सोलर होम सिस्टम बाबति वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त इहो प्रोजेक्ट खैरपुर, सांगड़, बदीन, घोटकी, जेकमाबाद, कशमोर, कंबर, शहदादकोट, थरपारकर, सिजावल, उमरकोट में शुरू कयो पियो वञे। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त हर ज़िले में 20,000 घरनि खे सोलर सिस्टम मुहैया कयो वेंदो। हर सोलर पैनल जी 50 सैकड़ो क़ीमत सिंध हुकूमत ऐं 50 सैकड़ो घर धणी अदा कंदो। इहो प्रोजेक्ट सांगड़ ऐं खैरपुर में फौरी तौर ते शुरू कयो वेंदो। 10 ज़िलनि में प्रोजेक्ट जो इफ़्तिताह ईंदड़ महीने कयो वेंदो। वॾे वज़ीर चयो त इन प्रोजेक्ट सां ग़रीब माण्हुनि खे लोड शेडिंग जे ज़माने में बिजली मिली सघंदी। सोलर पैनल अहिड़नि माण्हुनि खे ॾिनो वेंदो जिन जे घरनि में पहिरियां बिजली नाहे। वॾे वज़ीर हिदायत कई त सोलर पैनल अहिड़नि घरनि खे तरजीही बुनियादनि ते ॾिनो वञे जिन घरनि जे सरबराह औरत हुजे।